ठकराटू में सेहत खाते जी लापरवाही ऐं बेध्यानी सबबि ठकराटू वेझो ॻोठ मोची दड़े में गुज़िरियल 4 सालनि खां तामीर थियल डिस्पेंसरी में डॉक्टर ऐं अमलो मुक़ररु न थी सघियो। बिल्डिंग किरण ते अची वई आहे। चौदीवारी खे हंधा हंधा ॾार पइजी विया। केतिरनि ई ॻोठनि जा माण्हू इलाज मालेजी लाइ परेशान सेहत खाते खां फौरी तौर डॉक्टर तोड़े ॿियो अमलो मुक़ररु कराइण जो मुतालबो कयो आहे। रिपोर्टर इलियास मेहतम मूजिबि सेहत खाते जी बेध्यानी ऐं लापरवाही सबबि ॻोठ मोची दड़े में साल 2019 में तैयार कयल डिस्पेंसरी में डॉक्टर ऐं अमलो मुक़ररु न थी सघियो, जंहिं सबबि केतिरनि ई ॻोठनि जंहिंमें मोची दड़ो, सावण सोढर, लठवारो, दीन मोहम्मद राजड़ समेत ॿियनि ॻोठनि जा माण्हू इलाज मुआलजी लाइ परेशान बणियल आहिनि। केतिरा ई भेरा आला इख्तियारनि खे दायो आहे, पर हिन महिल ताईं को बि तदारुक नाहे थी सघियो। हितां जे ॻोठाणनि अब्दुल लतीफ़ महतम, मोहम्मद याकूब महतम, हाजन अली महतम, रब ॾिनो सोढर गुल बहार महर ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां डिस्पेंसरी क़ाइमु करे अमलो मुक़ररु करण जो मुतालबो कयो आहे।